कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका। के बात अब तक बनी हुई है। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन अस्सलामु अलैकुम। मां तव्हांजो पंहिंजो नात ख़ान मोहम्मद इस्माइल दल तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त असांजो प्यारो दोस्त उस्ताद शौकत हुसैन चांडियो साहब सिंध जो बहितरीन नात ख़ान पाण काफ़ी टाइम खां वठी तमामु सुठी महिनत करे रहिया आहिनि यूट्यूब चैनल जे हवाले सां ऐं वीडियोज़ जे हवाले सां, ऐं नवनि नात ख़ाननि खे ॾाढो मौक़ो ॾिनो अथनि पाण, ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई बि कनि था, उन्हनि जी नातुनि जी वीडियो रिकॉर्ड्स कनि था, उन्हनि वटि हली वञी करे बग़ैर कंहिं मुआवज़े जे ऐं उनजी वीडियो एडिटिंग करे वरी उहे पंहिंजे चैनल ते ऐं पेज ते अपलोड बि कनि था। त इहा हिकिड़ी वॾी साईं जन जी काविश आहे। ऐं जेको आहे सो मां तव्हां सभिनी दोस्तनि खे, पंहिंजे चाहींदड़नि खे, पंहिंजे फ़ैन खे इहो अर्ज़ु कंदुसि त साईं जे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वधि खां वधि शेयर कयो। वॾी महिरबानी।